हाजी साहब लाइ लिखी वञे उनजे बावजूद भी उन माण्हुनि खे उन अंदाज़ में, उन आईनी अंदाज़ में, उन तंज़ीमी अंदाज़ में जवाब ॾिनो वञे ऐं सम्झां थो ही हिन दुनिया जो वॾो मलाइक आहे जो ही वॾो जिहाद करे रहियो आहे। अहिड़ो जिहाद ऐं नथो सम्झां जो पंहिंजे मथां एॾी तनक़ीद थिए उहो माण्हू एॾे सब्र सां जवाब ॾे। हमेशा ही सागर दिलो हिकिड़ो इनकलाबी दिलो रहियो आहे ऐं खणी चवां त शहीदनि जो दिलो रहियो आहे। त उन्हनि इनकलाबी माण्हुनि मञा, उन्हनि ॾाहनि मञा, उन्हनि अदीबनि मञा ही हाजी नाज़र हुसैन निज़ामानी बि ऐं सम्झां त हिकु आहे जंहिं तंज़ीम जे अंदरि तमाम कोशिशूं करे ऐं तंज़ीम खे यकमुश्त करण जी कोशिश कई आहे, जंहिंजो तव्हांखे वाज़िह मिसाल थो ॾियां त ही जेका जंहिं इलेक्शन मां सदर चूंडिजी आयो आहियां इन खां अॻु में साईं हिकिड़ो हिन ई सागर में वॾो कट करायो, सभिनि धुरनि खे घुरायो ऐं जेकी स्टेक होल्डर हुया, जेकी इलेक्शन लड़ण जा ख्वाहिशमंद हुआ, सभिनि खे हिते घुरायो वियो। उहा तारीख़ विसरी कोन्हे ऐं सम्झां थो हिते जेके दोस्त वेठा उहे सभु हुते मौजूद हुआ। त कंहिं छा ॻाल्हायो, कंहिं कहिड़ो जवाबु ॾिनो ऐं हाजी नाज़र हुसैन निज़ामानी जी इहा का बि ख्वाहिश न हुई त गुलाम रसूल महर सदर थिए, हाजी शफी मन सठो सदर थिए, रफ़ीक निज़ामानी नायब सदर थिए, गुलाम पंहिंजे सेक्रेटरी जदोई साहब पंहिंजो उहिदेदार थिए, कतल न हुई। हुननि चयो सभु यकमुश्त कयो, इत्तेहाद कयो, बंधी कयो ताकि जीअं हींअर दोस्त चवनि था ख़ुदा पेटियल खे हिकु कयो, पेटियल खे हिकु कयो, उन वक़्तु इहो मक़सदु हुयो त वेही सिंध जे लाइ बहितरीन क़यादत जी चूंड करे ऐं सॼी दोस्त बहितरीन क़यादत जी चूंड करे पंहिंजी अनाम छॾे करे ॿियनि त हिकिड़ो बहितरीन पैनल ॾेई करे उस्तादनि जी हक़ीक़ी नुमाइंदगी तौरु उन्हनि खे ॾिनी वञे ताकि उस्तादनि जे मसइलनि लाइ स्ट्रगल करे, जदोजहद करे उस्तादनि जे मसइलनि खे हल कयो वञे। पर वो सागी रवायत पुरानी त मां सदर मां ही शइ साईं हिकिड़ो मौक़ो पेश कयो, प्लान पेश कयो जंहिंखे असीं बागु ॾिनी हुजे साईं खे। आई साहब वेठो आहे, आई साहब अवां सीनियर माण्हू तव्हां मालिक आहियो, जेको अवांजो फ़ैसिलो हूंदो उहो असांखे क़ाबिल क़बूल हूंदो। पर अॼु बि मां चवां थो त उहे ई उन्हनि दोस्तनि इनकार कयो ऐं माइक ते गाई से अची करे चयो तव्हांजे मेज़बानी करण जी महिरबानी, तव्हां मानी कराई, पर हर कंहिंखे राइट पियो वञी पंहिंजो इलेक्शन लड़ंदा, असां पंहिंजो इलेक्शन खटी करे अचे ऐं मनसब ते पहुचंदासीं। पर वक़्तु पंहिंजो फ़ैसिलो कयो त जेकी पंहिंजे मौसननि खे, जेकी पंहिंजे दोस्तनि खे, जेके पंहिंजी साथ ॾियण वारनि दोस्तनि खे मोह मटे करे ऐं अञा ऐं जेको आहे ख़ुदीअ पैदा त उनखे वक़्तु ईअं मोह भरे जेको आहे ज़मीन ते घसाड़ी ईंदो आहे। जहिड़े तरीक़े सां ॿ दफ़ा जेको आहे सो ख़्वार ख़राब थी ऐं पेटियल सिंध जी इलेक्शन हूंदो हारे वियो। ऐं उन ते नथो वञा त हाजी नाज़र पंहिंजे ज़िले में छा कयो, पीरानी खान पंहिंजे ज़िले में छा कयो, मरकज़ी क़यादत छा कयो। पर मूंखे हिकिड़ो अफ़सोस थींदो आहे, थी सघे तो मां ग़लति हुजां, जॾहिं दोस्त वञा त पेटियल ख़तम थी वई, पेटियल ख़तम थी वई, पेटियल कोन्हे ॻाल्हि। साईं रफ़ीक जलाल साम्हूं वेठो आहे जंहिंजा लफ़्ज़ आहिनि त गुलाम रसूल जॾहिं असां सदर हुआसीं त असां सेक्रेटरी जे ॿाहिरां बेंचुनि ते वेहंदासीं, महीनो महीनो सेक्रेटरी सां मिलण लाइ तयारु रहंदो। ही उस्ताद ख़ुशनसीब आहिनि जो तव्हांजी हर महीने जेको आहे तव्हांजी पेटियल जी क़यादत जी जेका सरकार सां मीटिंगूं थियनि पियूं। ही पेटियल तंज़ीम न आहे, ही गुलाम रसूल सां कोन थो मिले, ही तव्हांजी पेटियल तंज़ीम सां थो मिले, उनजी ताक़त सां थो मिले। त पेटियल तंज़ीम असांजी बरक़रार आहे, उहा ताक़त बि आहे, उहो बलवलो बि आहे, पर असां पंहिंजा ज़ाती मक़सद अज़ीज़ करे छॾिया आहिनि।
जन दोस्तन सा कुल कुल मिलाए दुख सुख जे साथी असा गॾिजी हलन जने मकसद अचे जने मवाद अचे असा लतणी उनके फिटी करे चरियो ऐसा पाजे साथी मवाद गॾिजी करना दे त पेटे सिटी कोना उन मेहनत का शुमार जी जो का कदर करण खपे सब सीनियर दोस्त बैठा जन मतलब इलेक्शन हारी उन मानन के और मेहरबान आया सैयदा शाह जो तमाम पुरानी वाले बुधाई तो देखो वाकुफ थियो आया पर हिकिड़ी मयार साईं रे आहे त साईं अवां जेड़ा ॾाहा अदीब हीरा माण्हू जन जो जन्म उन घर सां आहे जंहिंजी पेट जिते उन जे हंज में जन्म वरितो आहे अवां बि अहिड़ो किरदार अदा किथे मूंखे नज़र न आयो तव्हां कयो त पेटियल खे हिकड़ो न हाजी नादर साहब जे प्रोग्राम में यार दोस्ती करे तमा लोकल ते कई त पोता पर पेटेल के हेक करण लाइ माजर सां किथे जो तां किरदार कोन ॾिठो आहे कोन से दोस्ती ते वेठा ये चवण जे हद ताईं सबसे बेहतर अमली कम कजे जन ब दफा इलेक्शन के न मनियो गलत कम कयो 4-5 साल जो का जुदा जो फर्म पर ढके हकीदा रहा पर उन सां जा ॾाहा अदीब दानिशवर बेहतरीन माण्हू जेके पाण खे तंजीम विसारंदा पर उहे उन्हनि सां वेही पंहिंजे हिसे पकी ते ॻाल्हाईंदा रहिया पर तंजीम ते काने कोन ॻाल्हायो त तव्हां तंजीम खे हिट कयो ही शइ तव्हां मूंखे ॾियो था तव्हांखे गॾु करण लाइ तयारु आहियां ही शइ तव्हां मूंखे ॾियो था तव्हां सां गॾु हलण लाइ तयारु आहियां और चवां थो जेकर इहो मुनाज़रो थिए उन्हनि दोस्तनि खे बि घुरायो पर मां वॾे वाके सां चैलेंज थो कयां त मां उहे सभु शयूं तव्हां दोस्तनि जे अॻियां रखंदुसि उन्हनि जा किरदार बि रखंदुसि जेके हमेशह जिन खे तंज़ीम जो दर्द पवे ऐं उन्हनि जो किरदार बि तव्हांजे अॻियां रखंदुसि जेकर गुलाम रसूल महर उस्ताद जे लाइ बकुल दोस्तन जे कुछ न कयो आहे दादा अपग्रेडेशन जेका थी आहे वो गुलाम रसूल महर जे दौर में थी आहे उन नोटिफिकेशन गुलाम रसूल महर ॾाढो लिखियल आहे उहा स्ट्रगल तव्हां उस्तादनि कई तव्हां जिदोजहद तव्हां कई जंहिंजे सिलसिले में तव्हांखे मिली आहे जे बीएड जा प्रोमोशन 4 साल बंद आहे उहे बहाल थिया सभिनि जे दादा उस्ताद जेकॾहिं एक्सेस थी थिया उहा क़यादत तव्हांजी गुलाम रसूल महर जेको करे रहियो उन कराई उन प्रोमोशन जेको रिलीज कराया जेकॾहिं सभिनि जे उस्ताद अंदाज़ में उस्ताद का सस्पेंड होया हिकड़ा टर्मिनेट होया हिकड़ा ड्यूटी बमार होया वो जरूरी न है कि वो सागर सां तालुक रखंदा हुजनि वो नशो रुपयो सां तालुक रखंदा हुजनि हैदराबाद सां हुजनि पर उन जे बहाली में जेको आहे वो पेटे रखंदो तव्हांजे मर्कज़ी क़यादत जो किरदार रहे जंहिं जगह ते दोस्त जो पासो मञण लाइ तयार न हुजनि क़बूल करण लाइ तयार न हुजनि ऐं सम्झां पियो त जेकॾहिं तंज़ीमी माण्हू ऐं हक़ सच जी ॻाल्हि कंदा त सिर्फ़ु उहे 5 माण्हू अकेला वेठा हुजनि उन्हनि सां को दोस्त न हुजणु खपे इलेक्शन थियण खां पोइ हर कंहिंजो राइट आहे त बाबा तव्हां कंहिंसां बि बीह सघो रिसेंटली हाणे छॾे जो असांजो महिरबान दोस्त बादल दल साहब आयो पेटेल जामी से मिलियो मुझे कीअं आयो फार्म फाइल गॾु हुजे इलेक्शन कमीशन जेका यारनि पंहिंजी चूंडी आहे उन जे गॾु ॻोल्हण पियो त उनखां फॉर्म कढायो मूं चवांसि हिनखे ख़बर आहे त 2 दफ़ा इलेक्शन जेको आहे हिन जे दोस्तनि हारी आहे ज़ाती ख़बर पाण खे सुठो माण्हू सलाहे थो मुंहिंजे नज़र में बहितर माण्हू आहे पर पेटेल जे कंहिं बि हिकिड़े प्रोग्राम में बादल दल न आयो न स्ट्रगल में न जिदोजहद में न मीटिंग में पर पहिरीं पोस्ट रखे त पेटेल जे मर्कज़ बींग करे छॾी उस्ताद ने मसइलो न कयो हां छो जवाब माण्हू खे शर्म अचणु खपे जेके किथे पहुचनि कोन अचनि कोन हक़ीक़त खे पसंदि कोन कनि ऐं तनक़ीद वरी कनि त उन माण्हू खे तनक़ीद करण जो हक़ न आहे बाकी जेके दोस्त तनकीद कनि था इस्लाह वारी तनकीद कनि था समझाइनि था उन्हनि खे असीं वेलकम कयूं था
थी सके तो असां मूंखे ग़लती थी सके तो असां को ग़लती थी वञनि और समझा तो सिंध जो अहिड़ो ज़िलो मुक़ररु आहे मां जंहिंजे दुख सुख ख़ुशी गम तकलीफ़ में न पहुतो वञा पाका करण मूं असां गुरहम कम करे छॾियो तो दोस्तों मूं हर दफ़े तंज़ीम जे ख़ातिर मूं सभिनी दोस्तनि खे अल्लाह ऐलान जो कासो ख़ुदि मुख्तार छॾियो आहे तव्हां सीनियर आहियो तव्हां वॾा आहियो तव्हां ॿई जेको फ़ैसिलो कयो मूंखे क़बूल आहे पर हर फैसले में उन दोस्तनि डिमांड इहा रखी आहे असांखे ही शइ ॾियो सुल्म जी इम्तिहान आहे तो सागर ज़िलो हिकिड़े माण्हू जो खटल हुजे ऐं हारियल माण्हू अची चवे त मूंखे इलेक्शन कमीशन ॾे न त आउं तोखां बीहण लाइ तयारु न आहियां ही का तंज़ीम आहे तालुके जी इलेक्शन कमीशन जेको आहे हिकिड़ो मेंबर ॾियण लाइ को तयारु न आहे तव्हां मुंहिंजी खटल आहे मुंहिंजी वर्किंग कमेटी चूंडी थो हुनखे त सिंध जे वर्किंग कमेटीअ में इलेक्शन कमीशन चूंडी वञे थी पर हुनखे क़बूल न करणो असांखे अधु में त पोइ असां में मादर मुझे सब काबिल एहतराम रहा है असांजे हिकिड़े दोस्त इन सिकंदर जदई खे चयो त साईं जेका तुंहिंजी रवश रही आहे जेको तुंहिंजो ही मक़सद रहियो आहे आउं तोखे लिखी थो ॾियां जेसीं ताईं तुंहिंजी सर्विस आहे त बैलेट पेपर ज़रिए तूं कॾहिं बि सिंध जो सदर न थी करे ही शइ आहे 50 चक्कर ॻाल्हियूं कयूं असां हुनजे दर लॻे विया सीनियर दोस्तनि खे वठी विया साईं मोहम्मद रफ़ी जरवार ते हलियो आहे सभु शो ते वेही हुन सां ॻाल्हायो चयो त बाबा ठीकु हले तो इलेक्शन में चए ठीकु आहे अनाउंस कयो आहे वेही जी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ॿ ॿिनि ॾींहंनि खां पोइ कोर्ट रजिस्टर वरितो वियो न मूंखे सदर थियण जी पक ॾियो ऐं पोइ तव्हां सां खां पक जो मालिक खे ख़बर आहे असांखे पर कोन्हे ॾियो तव्हां सभु दोस्तनि जे हथ में स्टेप आहे जंहिंखे जेको आहे सो सिलेक्ट कंदो इलेक्ट कंदो त ही पोज़ीशन आहे हींअर तव्हां को सभु दोस्त आहिनि हिन वक़्त बि मुंहिंजा दोस्त महिरबान मूं इलेक्शन लड़ी आहे पर मां एतिरो चवां थो त इलेक्शन खां पोइ हिन महिल ताईं मूं पंहिंजा दोस्त वधाया पर घुटाया कोन्हनि खे मूंखां जेके ज़िला न हुआ उहे मुंहिंजे ज़िला मूंसां गॾु हिन महिल ताईं साथ में हलिया हा ही अलॻि शइ आहे त सुभाणे इलेक्शन खां पोइ अॼु 15 आहिनि सुभाणे मूंसां 12 हुजनि थी सघे थो इहो हर कंहिं जो जमूरी हक़ आहे पर जन दोस्तनि एॾा दावा कई त जेके सिंध जी सदर जा ख्वाहिशमंद आहे तो मां चैलेंज सां चवां थो उनखे पंहिंजो ज़िलो बि कोन्हे त दोस्तो ही इनकलाब ही शयूं हक़ीक़त पसंदी जॾहिं तव्हां असां सभु थींदासीं त उहे माण्हू पधरा थी करे ॿार बीठा जीअं हींअर ॿार बीठा भली असांखे हालत इहा आहे जो तव्हां हाजी शमीम सठे खे क़ुर टिकट ते रखो पर उहो क़ुर खणी वेंदो क़ुर मूंखे ज़ाती ख़बर आहे त हिकिड़े माण्हू गाॾीअ ते फॉर्म खणी थो वञे पियो त तव्हां ॻोल्हण जो लॻो फॉर्म छो वरितो आहे ही फॉर्म खणी आयो गाॾीअ मां हे भरियो फॉर्म हुन चयो रसो जहिड़ी ॻाल्हि आहे त ग़ुलाम रसूल मां असांखे फोन ई कोन कयो ऐं तुंहिंजी हालत इहा आहे त मर्कज़ी अख़बार थी करे गाॾीअ में फॉर्म खणी वञे जेको नॉमिनेशन फॉर्म भरियो अहिड़े उहिदेदारीअ खे असांखे बस भली आहे क़तल न करणु जेको तव्हां यारी ख़तमु आहे जे ॾियारी भली ख़तमु करे छॾे पर आउं तंज़ीम वारे सां तंज़ीमी माण्हू आहियां ऐं उसूल तरह सां जेको इलेक्शन प्रोसेस में ईंदुसि त ही शइ थी आहे असां केले खणींदा वञूं कोर्टनि में माण्हुनि खे इंडस्ट्री डिपार्टमेंट में खणींदा वञूं सभु जॻह ते खणींदा वञूं त ईअं तंज़ीम न बचंदी जॾहिं तव्हां असां सभिनि खे इन शइ जे खिलाफ़ गलती करे वेहणो पवंदो उहो चाहे ग़ुलाम रसूल ग़लति हुजे तव्हां हुनजो मुआशिरो कयो पर जेकॾहिं ॿियो आहे त उन सां जेको सही शइ कयो मां अॼु बि चवां थो जेको हाजी साहब बि शायदि आहे साईं रफ़ीक जवाब बि शायदि आहे मूं उन्हनि खे चयो तव्हां मालिक जीअं बहितरी थिए तव्हां करे
रिटायर हेड़ा जेकॾहिं उन सां तव्हां गॾिजी वियो उहो रिटायर चङा, पर जेकॾहिं रिटायर हक़ सच जी का ॻाल्हि कनि पोइ बि ख़राबु हूंदो। हींअर रिसेंटली बि जेको आहे साईं इंतज़ार शर्गीरी साहिब कोशिशि वरिती, कंदकोट जा दोस्त आया त असांजी ख्वाहिश आहे त इलेक्शन थिए, मां चयो मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे मैंडेट आहे त अमल कयो, पर किराए हीअ आहे त जन दोस्तनि भॼी डुकी पंहिंजा पैनल ठाहिया आहिनि, टिकट पर उन्हनि खे डिस्टर्ब न कयो। हुनजी दिमाग़ पहिरीं आई त ही पैनल जेके आहिनि उहे सभु ख़तमु कयो, पीर फॉर्म भरियो। बाबा जन दोस्तनि पैनल भरिया आहिनि त उहे नॉमिनेशन फॉर्म बरक़रार, जेकॾहिं तोखे किथे ज़रूरत पए थी पंहिंजा नवां नॉमिनेशन फॉर्म भर, इलेक्शन कयो। न हिते न आहे, सभिनि खे टाइम आहे, सिर्फ़ शरारत, सिर्फ़ टाइम वेस्ट करणु, सिर्फ़ जेको आहे डचो पैदा करणु, ही पोजीशन त ही जेके सीनियर दोस्तनि जो किरदारु आहे यकीनन बहितरीन किरदारु रहियो आहे उन्हनि जो, पर आउं चवंदुसि त ही शइ बि ज़रूरु हुते रखनि त जंहिं माण्हू जो जहिड़ो किरदारु आहे उहो वाज़िह करणु खपे। गुलाम रसूल महाराज जो करणु खपे, त शफी मन सटे साहिब जो करणु खपे, शेखर जदोई जो रखणु खपे। साईं ताशा चयो न, मुंहिंजे तालुके में अकबर साहिब जे तालुके में इलेक्शन ज़िले में थी रही आहे, साईं हिन में तव्हांखे ख़ुशी हुजणु खपे, भली इलेक्शन थिए, छो न थियणु खपे। यकीनन मूंखे उमेद आहे ऐं एडवांस तौर मुबारक ॾेई थो छॾियां त ज़रूरु तव्हां स्वीप करे त ही आहे जमूरी अमल, त उस्ताद खे पंहिंजे वोट खां न रोकिजे। असां त हमेशह कोशिशि कई आहे, सभिनि दोस्तनि खे तव्हां चयो इलेक्शन प्रोसेस में अचो, सो मुंहिंजी वरी बि गुज़ारिश आहे उन सभिनि दोस्तनि खे, मूंखे बेहद अफ़सोस बि थिए थो तमामु हिकिड़ो सीनियर साईं मोहम्मद इब्राहिम वजीर साहिब जे झोली जली आहे, मूंखे हिन जी झोलीअ जो बि एतिराम आहे, ऐं चवां थो हे सभु दोस्त असांजे लाइ क़ाबिल एतिराम वेठा अचो। इलेक्शन में इलेक्शन थी वई आहे, पर कोन्हे कान्हे जन माण्हुनि खे उहिदे जी हवस आहे, उहो कदर बि न ईंदो। तव्हांजे कंहिं ॻाल्हि में हा या यकीन ॾियण ॾियारायो, पक ॾियारायो त तोखे मरकज़ी सदर कंदासीं, तोखे डिवीज़न सदर कंदासीं, तोखे ज़िले जो सदर कंदासीं, यकीन ॾियारायो त तव्हां पंहिंजो पाण जी बीह। पर इहा शइ आहे त बाबा जेको साल वोट करे या जेके दोस्त फ़ैसिलो करे ऐं जेका बहितरीन लाइ का शइ कनि उन ते कोन बीहंदा। छो लिहाज़ा तव्हांजो टाइम इलाही वेठी आहे, मुंहिंजा तक़रीबन बहितरीन दोस्त ऐं बि जेको आहे सो 93 खां पेटल तंज़ीम में आहियां, 99 खां सिंध जे वर्किंग कमेटीअ जो, 1999 खां सिंध जे वर्किंग कमेटीअ जो ऐं मेंबर रहियो आहियां। मां 1999 खां जेकॾहिं पेटल में आयो आहियां, ज़िले जी सदात मानी आहे त मूं हिन ॻाल्हि ताईं जेको आहे हिकिड़ी इलेक्शन बि मूं लूज़ न कई आहे पंहिंजे ज़िले जे अंदरि। यकीनन जेको आहे सो ही मुंहिंजो कैंडिडेट आहे, त छो न जेको आहे दोस्त इहा शइ कनि। बहरहाल मुंहिंजी मैसेज त उन सभिनि दोस्तनि खे गुज़ारिश हूंदी त बाबा ही जमहूरी अमल आहे, कंहिंखे बि हिन में रंज रुसामो न थियणु खपे। जेकॾहिं को दोस्त इलेक्शन करे थो, इलेक्शन लड़े थो, उनजो राइट आहे, उनजो हक़ आहे, उनजी जेका जंहिंजी महिनत हूंदी उनखे उहो सिलो ज़रूरु ॾियणो आहे। सो बहरहाल मुझे ॻाल्हियुनि में जेकॾहिं कंहिं दोस्तनि खे का तकलीफ़ पहुती हुजे या उन्हनि दोस्तनि खे तकलीफ़ पहुती हुजे त मां सभिनि खां माज़रत कयो आहियां ऐं मां मुबारकबाद ॾियां थो इन ज़िले सांगड़ जे सभिनी उन्हनि ऑर्गेनाइज़रनि खे जिन ही प्रोग्राम अरेंज कयो आहे, बिलख़ुसूस साईं मोहम्मद रफ़ीक निज़ामानी साहब ऐं तमामु असांजो हिकिड़ो बहितरीन वर्कर भी आहे, उहिदेदार भी आहे, भाइनि जीअं दोस्त भी आहे ऐं सागड़ जे सभिनि दोस्तनि खे त साईं अल्लाह कंदो तव्हां वटि जॾहिं हिन क़िस्म जा अहिड़ा माण्हू हुजनि। ॾिसो न पेटेल तंज़ीम जी हिन वक़्तु जेका हाजी साहब ख़िदमत कई उन खां पोइ उन जी इहा मेरिट आहे, उन जी इहा अहलियत आहे, इन जो इहा जिदोजहद आहे जंहिंसां
पीर साहिब पागारे साहब ने दरगाह दे जो का फैसला दे के कमेटी उन जो भी जो का मेंबर साईं के नॉमिनेट किया गया है तो ये उन की क्वालिटी है ये उन क्वालिटी है ऐ सभी दोस्तन के गद खड़ी उन क्वालिटी है बहरहाल हर एक की पानी पानी तबीयत है ता सभी दोस्तन की मेहरबानी अज भी चवा तो जेकॾहिं तंज़ीम हिक थी वञे ऐं उन में गुलाम रसूल महर खे कुर्बानी ॾियणी थी पए त गुलाम रसूल महर कुर्बानी उस्ताद जिंदाबाद।